नासिक कराची में सिंध एम्प्लॉयज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि ऐं उस्तादनि पारां तालाबंदी करे एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था मेहरान गुमरो खान जी। मेहरान, छा तफ़सील आहिनि? जी, समूरे सिंध जे कराची में भी सिंध एम्प्लॉय अलायंस जे सॾ ते गवर्नमेंट बार डिग्री कराए गुज़ारे जिले में टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ वारा क्लासनि खे ताला हणी एहतियाज कयो वियो। एहतियाज जे अॻवानी सपला अॻवान डॉक्टर गुलाम रसूल लाखो, इशफाक मेमन, मज़हर मेमन, नूर हुसैन चांडियो, अबका चाचड़ अॻवान हबीबुल्लाह नागराज, अब्दुल अज़ीज़ हुजण, दोस्त मोहम्मद भट्टी, असगर अब्बास कामरान ऐं ॿियनि एहतियाज कयो। एहतियाज में बिनर खणी एहतियाजी मुज़ाहिरो कयो, मुतलबनि जी मंताला शदीद नारेबाज़ी कई। उन मौक़े गुलाम रसूल खे मीडिया अॻियां ताईं चयो त गुज़िरियल बजट दौरान बिलाल भुट्टो ज़रदारी वफ़ा खां मुतालबो कदम मुलाज़िमनि खे 50 सैकड़ो डिस्पैरिटी अलाउ ॾिनो वञे, पर संदसि हुकूमत पारां मुलाज़िमनि खे अलाउ ॾियण खां इनकार आहे, जॾहिं त बलोचिस्तान केपी गिलगित जे मुलाज़िमनि खे साॻियो अलाउ ॾिनो वियो आहे त जेका सिंध जे मुलाज़िमनि सां सख़्त नाजाइज़ी आहे। हिननि वधीक चयो त मुलाज़िमनि जी भर्ती दौरान सरकार तरफ़ां पेंशन ॾियण जो मुआइदो थियल हूंदो आहे, जेको 30 साल मुकमल करण खां पोइ अचानक हुकूमत तरफ़ां हिकु तरफ़ो फ़ैसिलो करे ख़तमु करणु गैर क़ानूनी अमल आहे, जंहिं अमल जी सख़्त मुज़म्मत कजे थी। असीं हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त डिस्पेंड जे अलावा ग्रुप इंश्योरेंस ॾिना वञनि, पेंशन कटोरी वारा नोटिफिकेशन फौरी तौर ते वापसि वरितो वञे, ॿी सूरत में एहतियात जो दायरो वसी कयो वेंदो। जी मेहरान, तफ़सील खां आगाह करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।